बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह के नाम से शुरू जो बड़ा मेहरबान निहायत रहम वाला है। अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन जे तरफ़ां शेख अब्दुल्ला ऐं संदसि वर्करनि जे तरफ़ां ऐं कोहिस्तान वासियुनि जे तरफ़ खां असीं पिंडाल में अचण ते मोहतरम सिराज अहमद सहतो साहब, TPO नूरियाबाद ऐं इंस्पेक्टर अब्दुल ख़ालिक जतियाल SHO थाणो बुला खान खे पिंडाल में पहुचण ते भलीकार कयूं था। गुज़ारिश कंदुसि जावेद अहमद ख़ासकैली खे जेको ADF जो तालके जनरल सेक्रेटरी आहे त उहे अची आजाणो पेश कनि। मोहबत पाए मन में रंढा रुड़िया जन तंजो सराफन अणतोरे ई अघायो। उन वक़्तु था ठरी नेण पवनि ऐं दिलि खे ॾाढो सुकून थो मिले जंहिं वक़्तु असांजी महफ़िल में को प्यारो माण्हू ईंदो आहे। मानवार साईं डॉक्टर नबी बख्श बलोच साहब ऐं स्टेज ते वेठल मुंहिंजा मुअज़्ज़िज़ीन अज़ीज़ दोस्तो कोस्तान वासियो, अस्सलाम वालेकुम। अब्बास फाउंडेशन तरफ़ां अॼु इन इज्तिमाही शादी जे मौक़े ते हाज़रीन महफ़िल खे दिलि जी गहराइयुनि सां भलीकार चवां थो। अब्बास फाउंडेशन कोस्तान जे मारू माण्हुनि जी ख़िदमत लाइ हर वक़्तु कोशिश आहे। असां पंहिंजे इलाइक़े जी तरक़ीअ लाइ जेको बि कमु कयो आहे शिल धणी पाक खे क़बूल पवे। साईं मुंहिंजा अब्बास फाउंडेशन कोस्तान में हिकु नई तारीख़ खे जनमु ॾिनो आहे जंहिंमें असां इज्तिमाही शादियुनि जे प्रोग्रामनि खे तरतीब ॾिनो आहे ऐं हीअ इन नोयत जो टियों प्रोग्राम आहे। अहिड़ा प्रोग्राम असां वक़्तनि फ़वक़्तनि कराईंदा रहंदासीं। हदीस शरीफ़ में अचे थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त 3 कमनि में जल्दी करियो। हूअं 3 कम जेके आहिनि से इस्लाम में जेको तकड़ कबि शैतान जो, पर हिन 3 कमनि में इस्लाम इजाज़त ॾिनी आहे त 3 कमनि में जल्दी करियो। उहे 3 कम इहे आहिनि त निमाज़ जो टाइम थिए त निमाज़ अदा करण में देरि न करियो ऐं माण्हू मरी वञे त उनखे दफ़नाइण में देरि न करियो। नंबर 3 ॻाल्हि त नियाणी बालिग़ थिए त उनजे निकाह करण में देरि न करियो। इस्लाम इन 3 कमनि खे जल्दी करण जो हुकुम ॾिनो आहे। साईं मुंहिंजा असांजे मुआशिरे में ग़रीब नियाणियुनि जा घर वसाइण वॾो मसइलो आहे। ग़रीब वालदेन वीचारा मज़दूरी करे गुज़र सफ़र कनि था, उहे पंहिंजी नियाणियुनि खे ॾाज नथा ॾेई सघनि ऐं ॾाज जो बंदोबस्तु न हुअण करे उन्हनि जी नियाणियूं ओवरेज थियो वञनि। अब्बास फाउंडेशन इन पॉइंट खे मद्देनज़र रखी करे इज्तिमाही शादियुनि जा प्रोग्राम तरतीब ॾिना आहिनि। साईं मुंहिंजा घणो ॾाज ॾियण बि असांजे मुआशिरे में रवाजु आहे ऐं इस्लाम घणे ॾाज ॾियण जी मुखालफ़त कई आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी प्यारी नियाणी हज़रत बीबी फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे जेको ॾाज ॾिनो हो उन में सिर्फ़ु ज़रूरत जूं शयूं। नबी करीम पंहिंजी नियाणीअ खे थोरो ॾाज ॾेई दुनिया जे लाइ हिकु मिसाल क़ाइमु करे विया आहिनि। इस्लाम रीतनि रस्मनि जी बि मुखालफ़त कई आहे। इस्लाम में शादीअ खे सादे नमूने करण जो हुकुम ॾिनो आहे। असांखे सिर्फ़ु शादीअ तां 3 नुक़्ता मिटाइणा आहिनि त उहा शादी थी वेंदी। साईं मुंहिंजा अब्बास फाउंडेशन पंहिंजे इलाइक़े जी तरक़ीअ लाइ वधि खां वधि कोशिशि करे रही आहे, पर असां वटि वसाइल तमामु घटि आहिनि। उन लाइ कोस्तान जी सगावर दुरियुनि खे गुज़ारिश कंदुसि त कोस्तान जी तरक़ीअ लाइ अब्बास फाउंडेशन जो साथ ॾियनि। आख़िर में आउं तव्हां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां अॼु ग़रीबनि जी ख़ुशियुनि में शरीक थिया आहियो ऐं तव्हां सभिनी जी महिरबानी ऐं असांजी तव्हां हिमत अफ़ज़ाई कई। इन ते हिकिड़ो बिटाई साहिब जो शेर आहे त थोरा न थोरा मूं ते मारू अड़नि जा भलायूं ऐं बहिरा ॻणी ॻणींदुसि केतिरा। महिरबानी। नात शरीफ़ जे लाइ गुज़ारिश कंदुसि मोहम्मद पुनल मंगणहार खे त हू अची नात सबूरी पढ़नि। कुंज करीब जूं वाधायूं वाह, मन मुरादूं पुनियूं थियूं सरायूं साह, आंदा दिलबर अल्लाह सॾ मुईअ जा साब थिया। आख़िरी नबी अजड़ो नबी जाओ न की जमंदो, भगन वारी उम्मत खे अहिड़ो नबी मिलंदो, जंहिंजे ॼमण सां जग चोरो शिनई ख़ुशी मलाई मलाई कन वॾो शान बीबी आमना जो थियो, जंहिंजे लाॾले हो मेराज कयो
पंहिंजी उमत जे छुटकारे लाइ जेको हुयो रोअंदो भॻन वारी उमत खे अहिड़ो नबी मिलंदो साधन खे दुख में जेको कोन अकेलो छॾींदो हुयो नंढे वॾे सहाबीअ जो ॼण हुन में साह पियल हुयो खाराए सभिनी खे पाण त बुख जो हलंदो भॻन वारी उमत खे अहिड़ो नबी मिलंदो जंहिंजे ॼमण सां जग चोरो शिनई ख़ुशी मलाई मलाई कन वॾो शान बीबी आमना जो थियो जंहिंजे लाॾले हो में राज कयो पंहिंजी उमत जे छुटकारे लाइ जेको हुयो रोअंदो भॻन वारी उमत खे अहिड़ो नबी मिलंदो भॻन वारो मुंहिंजो नबी जंहिं वटि रहियो तुंहिंजा बेड़ा पार दाई हलीमा शाही दुआ असहाब सगोराए चारई यार चाराई जे बकरुतन मखीर न खुटंदो हो भॻन वारी उमत खे अहिड़ो नबी मिलंदो ख़ुदि सभिनी नबियनि जो हिकु वक़्तु हुयो मौजूद जंहिंमें शेर ज़ुबान सब्र वारो हसीन जमील खिलाक जंहिंमें ख़ुदा जे कल चढ़ी सोआ घटि वधि बकंदो भॻन वारी उमत खे अहिड़ो नबी मिलंदो जंहिंजे ॼमण सां जग चोरो शिनई ख़ुशी मलाई मलाई कन वॾो शान बीबी आमना जो थियो जंहिंजे लाॾले हो में राज कयो पंहिंजी उमत जे छुटकारे लाइ